यार ॻाल्हि ॿुध, नौकरी पाण खे उही कोन मिलंदी, साल ॾेढ अञा सबर कयूं था, पोइ पाण बि लहूं था ॿेले में। अदा पीछे नौकरी मिल वेसी। चरिया पोइ नौकरी जी ज़रूरत ई कोन पवंदी, कंहिंखां फटपटी फुरीसीं, कंहिंजी मेह काहिलसीं, मिड़ई माण्हुनि खे फुरियो पैसा वठियो, गुज़ारो कयो वेठा हूंदासीं, हिते त बुख में था मरूं। वाह रे वाह, पुलिस वाले तेरे बाबे दे यार न, जगह आके सन पुट दब रखो, जड़ी माल डंडे लग नहीं न, पीछे निमाज़ा पढ़ डो बख्शे से, छोड़ बेदी का सुठी सलाह दे, पादरन दी साहब असां कनी, बुख ऐं दुख अगई घणन, भले माइटन को इहे बसूर जूं। अदा छा थियो, वरी केड़ा दा माइटन के सूर जो? अदा ये देगला अकुल देख, अदा बेदे जे ला धाड़े लतियूं, जड़ा से मोह गाली बे ओलिया ही करंदा है। अदा इनमें इन जो ॾोह कोन्हे, असल में हुकूमती पॉलिसियुनि जो सौ सीधो असर समाज ते पवंदो आहे ऐं पोइ समाज अहिड़ा अहिड़ा अमल पैदा कंदो आहे जेकी रियासत ऐं कानून जी नज़र में ॾोह हूंदा आहिनि, पर हक़ीक़ी नज़रिए सां ॾिठो वञे त इन्हनि जी तकलीफ़ में ख़ुदि रियासत जो ई हथ हूंदो आहे। तव्हां हर शइ ते टैक्स लॻाए, महांगाई उरूज ते चाढ़े ऐं पोइ अवाम खे रोज़गार ॾियण में नाकाम थी वेंदा, पोइ ज़ाहिर आहे पेट पालण लाइ हर नाजाइज़ कमु जाइज़ ई लॻंदो आहे। हिकिड़ो त हुकूमत अवाम लाइ कुझु करे कोन थी, ॿियो हर साल नौकरियुनि जा इश्तिहार हलाए, जेकी 2-2 हज़ार घर रखियल हूंदा आहिनि उहे बि चालान जे बहाने खणियो वञे, मजूरी मिले कोन, मिंटू सिंटू करे को रोज़गार मिले थो त मथां वरी लॉकडाउन थियो वञे। अदा ग़रीब माण्हू वञनि केॾां? अदा नौकरियां त इलाही माण्हुनि को मिलिया आहिनि न। ॾिसो अदा, आऊं ईअं कोन थो चवां त जेकी बि नौजवान बेरोज़गार आहिनि हुकूमत उन्हनि सभिनी खे नौकरियूं ॾे, इहो मुमकिन ई न आहे। जेकी दोस्त पढ़ियल लिखियल आहिनि ऐं जेकॾहिं उहे सलाहियतूं रखनि था त उन्हनि खे पंहिंजा वसीला पाण पैदा करणु घुर्जनि, पर हुकूमत जिन नौजवाननि खां चालान जा पैसा भराए टेस्ट वठे थी, पोइ त नौकरी उन्हनि जो हक़ आहे न, पर छा उन्हनि सां इंसाफ़ थिए पियो? SRP टेस्ट पास कंदड़ 1500 उम्मीदवारनि सां छा पियो थिए? जेकॾहिं माज़ी में वञूं त 2016 खां 2018 ताईं 35 मार्कूं खणंदड़ उम्मीदवार बि पुलिस में भर्ती थी विया ऐं SRP में 70 मार्कूं खणंदड़ उम्मीदवार बि अञा ताईं वेटिंग में आहिनि, जॾहिं त उन्हनि खां पोइ तक़रीबन 20,000 उम्मीदवारनि खे पुलिस में भर्ती कयो वियो। छा ही उन्हनि सां नाइंसाफ़ी कोन्हे? अदा ही के अमीर न आहिनि, सरमाएदार, जागीरदार या वॾेरनि जा पुट न आहिनि जिन्हनि खे 4-4, 5-5 साल वेटिंग में विहारियो वञे ऐं इन्हनि जे घरनि ते को असर ई न पवे। बिल्कुलु अदा, इन्हनि नाइंसाफ़ियनि, ॾुखनि ऐं तकलीफ़नि असांजी क़ौम खे मायूस करे छॾियो आहे। इन करे अदा हाणे कुझु करण ते दिलि ई कोन थी चवे। अदा ही हक़ीक़त आहे त तकलीफ़नि असांखे साड़े छॾियो आहे, क़ौमी गैरत, ज़िंदगी जा मक़सद ऐं हलंदड़ वजूद खे मारे छॾियो आहे। पर ही बि हक़ीक़त आहे त मायूसी निजात न आहे, साबित क़दम, मुसलसल जदोजहद ऐं ठोस मक़सद ई असल कामयाबी आहे। ॾुख तकलीफ़ूं त ज़िंदगी जो हिस्सो आहिनि, उन्हनि मां ई सिखण जो मौक़ो मिले थो, कुझु करण ऐं बदिलाइण जो हौसलो मिले थो। असांजी मिसाल उन अज़ीम पीउ हेराक्लियस जी आहे जंहिं पंहिंजी औलाद जे क़त्ल खां पोइ चयो त हाणे ज़िंदगी मूंखे वधीक ॾुख नथी ॾेई सघे, छो त इन खां वधीक मूं में गुंजाइश ई न आहे। उहो कहिड़ो ॾुख आहे जेको असांखे नाहे मिलियो, उहा कहिड़ी तकलीफ़ आहे जेका असां नाहे ॾिठी। बुख, बदादी, जहालत, मुफ़लिसी, हर ज़ुल्म सितम खां वेंदे हर बीमारी ताईं उहा कहिड़ी शइ आहे जंहिंखे असांजे वजूद बर्दाश्त न कयो आहे, पर मायूस न थियो। तकलीफ़ूं इहे ई आहिनि, छो त इन खां वधीक असां में गुंजाइश ई न आहे। बसि पंहिंजे पाण खे सुञाणण ऐं मक़सद ते हलण निजात जो वाहिद रस्तो आहे। यादि रखो त ज़िंदगी जे मसइलनि खे सम्झण लाइ तकलीफ़नि जे मफ़हूम खे सम्झणु ज़रूरी हूंदो आहे। असांजे समाज जो अज़ियतनाक अलमियो ही आहे त माण्हू ईअं जीअनि पिया जहिड़ी आदत हुजे। इन्हनि जे हर जदोजहद ऐं ज़िंदगी जो मक़सद ई इहो आहे त कहिड़ी बि तरह बसि साह जे सिरिश्ते खे बरक़रार रखिजे। इन्हनि ज़िंदा रहण विसारे छॾियो आहे, मक़सद खे फरामोश करे छॾियो आहे। जॾहिं त दुनिया जा तमामु मुफ़क्किर, सुक़रात खां वेंदे विलियम जेम्स ताईं, सभु इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त असांजी ज़िंदगी जो मक़सद हुसूल मुसरत ऐं ख़ुशियुनि जी हासिलात आहे। अज़ीम यहूदी माहिर नफ़्सियात विक्टर फ्रैंकल खे ॿी जंग अज़ीम दौरान नाज़ियनि हिकु अहिड़े जेल में विधो जिते गैर इंसानी तजुर्बात ऐं अज़ियतनाक सज़ाऊं ॾेई कैदियनि खे मौत जी निंड सुम्हारियो वेंदो हो। उते फ्रैंकल इन ॻाल्हि ते गौर फ़िक्र कयो त आख़िर एॾे ज़ालिमाना ऐं वहशियाना तशद्दुद बावजूद कुझु कैदी ज़िंदा कीअं था बची वञनि। जॾहिं बारीकी सां मुशाहिदो कयो त ही हक़ीक़त सम्झ में अची वई त ज़िंदगी जो तालुक़ इन ॻाल्हि सां न आहे त केरु जवान आहे केरु पोड़ो, बल्कि असल कुवत मक़सद जी हूंदी आहे जंहिंखे इंसान पंहिंजे दिलि में रखंदो आहे। दुनिया में इलाही माण्हू तलाश जी इब्तिदा ऐं तकलीफ़नि खां निजात जा रस्ता मज़हबी रवायतनि में ॻोल्हनि था। बुद्ध मत ऐं हिंदू धर्म जे मुताबिक़ ॾुख ऐं तकलीफ़नि जी वजह माज़ी जा ग़लति अमल हूंदा आहिनि, पर इहे रवायतूं ही साबित नथियूं कनि त हुक्मराननि जे ग़लति अमलनि जी सज़ा पाण खे मिलण बजाए अवाम छो भोगींदी आहे। तकलीफ़ूं वरसे में मिलनि या अमलनि जो नतीजो हुजनि, पर हक़ीक़त में इन्हनि तकलीफ़नि मां उभरंदड़ तजरा दुनिया जे तमामु आसाइशनि ऐं ज़हानत जो बुनियाद विझनि था। द थर्ड मैन किताब जो मुसनिफ़ ग्राम ग्रैन इन हक़ीक़त खे तस्लीम करे थो त तकलीफ़नि जी ख्वारी हिकु नई तकलीफ़ ॾिए थी। इहो ई सबबु हो त इटली में 30 साल बोरजात जो तख़्त रहियो, जंहिं में जंगूं, ज़ुल्म सितम, ख़ौफ़, दहशत ऐं
ऐं क़त्ल आम रहिया, पर पोइ बि उते जे माण्हुनि लियोनार्डो डिविंसी, माइकल एंजेलो ऐं रेनासेंस जहिड़ा अज़ीम ज़हन तख़लीक़ कया। जॾहिं त स्विट्जरलैंड में 500 सालनि ताईं सुकून, भाईचारे ऐं जमहूरियत जी बादशाही रही, पर उते जी आवाम कोको घड़ियुनि खां अलावा कुझु तख़लीक़ ई न करे सघी। इंसानी हयात जी इब्तिदा इन हक़ीक़त खे तस्लीम करण सां शुरू थिए थी त ॾुखनि जी हैसियत कहिड़ी बि हुजे, पर मुक़ाबिलो मर्दानगी सां ई कजे। पर ॾिठो वञे त असीं पंहिंजे ॾुखनि ऐं तकलीफ़नि अॻियां बेवस बणियल उहे ज़िंदा लाश आहियूं जेके ॿियनि जे सहारे निजात जी तलाश में रहनि था। हीअ ॻाल्हि ज़हन में रखो त ज़िंदगी जो मक़सदु हासिलात आहे, इन खां बग़ैर तव्हांजो मरण जाइज़ ई न आहे। हीअ आख़िरी हद आहे, इन खां पोइ या त तव्हांखे उथणो पवंदो या मैदान छॾणो पवंदो। ऐं मञा थो त आउं को फिलासफर, को अदीब, को लेखक न आहियां, को शाइर, को तारीख़दान या को आलम न आहियां, पर इन्हनि सभिनी सां इन ॻाल्हि ते बहस करण लाइ तयारु आहियां त वजूद जी बका जदोजहद में आहे, जेका इत्तेहाद खां बग़ैर मुमकिन ई न आहे। ही जिबर जा जबल, तकलीफ़नि जा तड़ाव, लुड़कनि जे लाशनि ते दाहुनि जा दरिया, जेकॾहिं इहे सभु गॾिजी बि तव्हांजो ज़मीर सुजाग नथा कनि त पोइ तव्हांजे इंसान थियण ते बि शक आहे। ही वक़्तु आहे तव्हांजे उथण जो, सोचण जो, मक़सद खे संभाले मंज़िल ॾांहुं वधण जो। यादि रखो त ज़िंदा रहण लाइ हलणु ज़रूरी हूंदो आहे, इहो ई क़ौम जो मक़सदु हूंदो आहे, छो त ख़ामोशी ज़ालिम लाइ हौसलो हूंदो आहे ऐं जेको माठ में जीए उहो बसि हिकु जनाज़ो हूंदो आहे।